अवांखे ॿुधाईंदा हलो मीरपुर माथिले में वाक़िए सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क में जानवरनि जो अंग ॿीणो थी वियो आहे, पर अमले ऐं बजट जी खोड़ सबबि ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। रिपोर्ट कर रहा है लतीफ़ वसीर। सिंध में सनती ज़ोन की हैसियत रखंदड़ ज़िले घोटकी में सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क केतरनि हवालनि सां अहम हैसियत रखे थो। 2400 एकड़नि ते मुश्तमिल सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क जा सरसब्ज़ घाटा वण एक तरफ सनती इदारनि जी आलूदगी के नेस्त करे साज़गार माहौल पैदा करे रहिया आहिनि, त ॿिए पासे केतरनि क़िस्मनि जे नायाब पखियुनि जानवरनि जी नसुल जी बका में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि। जानवरनि जो तादाद हिते असां वटि ॿीण थी वियो आहे। अॻे आंदी से हिकिड़ी नीलगाह जोड़ी, उन मां असां वटि हिते 10 जानवर थी विया आहिनि। नीलगाह मां अंदाज़ो इहो लॻायूं था त नीलगाह या कारा हरण या फाड़ा चिनकारा चीतल इहे भी ॿीण ते थी आहिनि। सफ़ारी पार्क में फितरत जूं हुस्नाकियूं ऐं अमल पंहिंजो फितरी किरदार अदा करे रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में हिक हंधि टिकणी बीठल सफ़ारी पार्क जी बजट बावजूद ही जानदार पखी जीवत ॿीणे तादाद में थी चुका आहिनि। पर मौजूदा सूरत हाल गंभीर थी रही आहे। अफ़रादी कुवत न हुजण बराबर 4 मुलाज़मनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त वटन वसाइल पिण महदूद आहिनि, जंहिं सबब ही सरसब्ज़ सफ़ारी पार्क एक तरफ़ खुश आइंद त ॿिए पासे मुंझारनि खे जन्म ॾेई रहियो आहे। स्टाफ अमलो असांजा 4 माण्हू आहिनि। उहे 4 जेके आहिनि उहे 40 माण्हुनि जी जॻह ते कमु कनि था पिया। अमलो कुझु कोन्हे। असल मसइलात इहे आहिनि जो असां तमामु हिते थोरा आहियूं। असल में 30-40 ॼणा जो कमु आहे, त असां टोटल 4 माण्हू हिते जेको आहे कमु कयूं था पिया। ऐं हिते ख़तरनाक जानवर बि आहिनि, जीअं वाघू बि आहे ऐं मेरू बि आहे, सूअर जंहिंखे चइबो आहे, जेका आला उहे बि अहिड़ा ख़तरनाक जानवर कई। ऐं हाणे जेको हे सीज़न हले थो पियो सर्दियुनि वारो, हाणे सेबरेरी जा पखी रूस ऐं सेबरेरिया खां पखी अचनि था पिया, महिमान पखी, ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त बि हिते लाज़मी आहे। पर माण्हू असां तमामु घटि आहियूं। सनती इदारनि जी आलूदगी खे ख़त्म कंदड़नि हिननि वणनि जी सार उन्हनि बि नाहे लधी त सिंध सरकार बि हिन पार्क खे विसारे छॾियो आहे। मुक़रर अमलो ऐं ऑफिसर्स पाण पतोड़े सफ़ारी पार्क जो वजूद बचाइण में रुधल आहिनि, पर जानवरनि जो वधंदड़ तादाद संदन लाइ परेशानी जो बाइस बणिजी रहियो आहे। पर उन बावजूद सफ़ारी पार्क में तफ़रीह जो मुकमिल साज़ सामान मौजूद आहे। पार्क बेहतरीन पार्क आहे। हिते जानवर हरण फाड़ा घोड़ भी मोर भी आहिनि, घोड़ा भी आहिनि। हिते अॻे असां परे परे ॿाहिरि घुमण वेंदा हुआसीं, हाणे असांजे इलाइक़े में आहे पार्क। मांगर मच्छनि खून ख़वार जानवरनि खे क़ाबू रखण समेत ॿियनि जानवरनि पखियुनि जो तहफ़ुज़ गैर यकीनी थी रहियो आहे। सूफ़ी अनवर शाह सफ़ारी पार्क जेको 2400 एकड़नि ते मुश्तमिल आहे, घटि अमलो ऐं घटि बजट हुअण जे करे हितां जो अमलो सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। कैमरामैन ख़ालिद वसीर सां गॾु लतीफ़ वसीर, आवाज़ टीवी, मीरपुर माथेलो।